एक बार ॿीहर अवांखे अपडेट कंदासीं। कराची जी आगाटी वसंदियन ते बैरिया टाउन जी वालार ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सर ते एहतजाज जूं तैयारियूं मुकम्मल कई वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला रवाना थी रहिया आहिनि। बैरिया टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ ठटे मां निकितल काफ़िले खे गगर फाटक वटि रोकियो वियो आहे। सियासी समाजी अॻवाननि पारां काफ़िलनि खे रोकण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। नारेबाज़ी कई वई आहे ऐं पुलिस ऐं कारकुननि विच में मुंहमारी बि थी आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते कारकुननि खे पुलिस पारां रोकण जो सिलसिलो बि जारी आहे। अवां खे अपडेट कयूं पिया त रोकण सबबि कारकुननि पारां एहतजाज बि कयो आहे। पुलिस ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई आहे। कराची जी आगाटी वसंदियन ते बैरिया टाउन जी वालार ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सर ते एहतजाज जूं तैयारियूं मुकम्मल कई वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला रवाना थी रहिया आहिनि। बैरिया टाउन जे मुख्य गेट आरो धरणो हयो वेंदो, जॾहिं त बैरिया टाउन इंतज़ामिया एहतजाज जे रस्ता रोक लाइ कंटेनर लॻाए समूरा गेट्स बंदि करे छॾिया आहिनि। ठटो, सिजावल ऐं ॼामशोरे मां निकितल काफ़िलनि मुख़्तलिफ़ हंधनि ते रोकियो वियो आहे। ठटे मां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटीए न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब बिरोही, छा अपडेट्स आहिनि? जी ठटे सिजावल मां बैरिया टाउन वारे धरणे में शिरकत लाइ ईंदड़ काफ़िलनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते रोकियो वियो आहे। सिजावल जा जेके काफ़िला आहिनि उन्हनि खे दमदमो स्टॉप ते रोकियो वियो, जिन मां कुझु काफ़िला जेके आहिनि मुख़्तलिफ़ ॿियनि रूट्स तां उन्हनि निकिरण में कामयाब थी विया आहिनि। जॾहिं त जेके काफ़िला आहिनि छटे मां निकितल जेके काफ़िला हुआ उहे जीअं ई दाबे थी वेझो गगर फाटक ते पहुता आहिनि त उते पुलिस ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ अदारा जेके आहिनि उन्हनि जा अहलकार आहिनि उन्हनि वॾे अंग में पुलिस जी नफ़री उते बीठल आहे। कारकुननि खे उते रोके वरितो आहे। कोम्पर तगवा नवाज़ शाह बाराई जी अॻवानी में वॾे अंग में जेको कारकुन जो काफ़िलो जीअं ई गगर फाटक ते पहुतो आहे त उन समूरनि कारकुननि खे उते रोकियो वियो आहे। गाॾियूं उन्हनि जूं रोकियूं वियूं आहिनि, जंहिंखां पोइ उते छिकताण वारी सूरत पैदा थी वई आहे। कारकुननि ऐं पुलिस विच में चकरियूं शुरू थी वयूं आहिनि। कारकुननि जेका आहे क़ौमी शाहरा ते निकिरी आया आहिनि, लही आया आहिनि गाॾियुनि मां, जंहिं करे उहे नारेबाज़ी करे रहिया आहिनि पुलिस जे ख़िलाफ़। पुलिस उनजे अॻियां रुकावटूं विझी रही आहे। उन मौक़े ते अॻवान ॻाल्हि ॿोल थी आहे। नवाज़ शाह बाराई जेको कोम्पर तगवा उनजो चवणु आहे त संदर रस्ता रोक कई वई आहे। वॾे अंग में जेका नफ़री आहे उन्हनि खे रोके छॾियो आहे। उन ते उहे एहतजाज करे रहिया आहिनि। जॾहिं त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दमदमो, लाइकपुर, बेलो शहर ॿियनि इलाइक़नि मां निकितल जेके सिजावल मां काफ़िला हुआ उन्हनि खे दूल्हे दरिया खान वारे पुल वटि दमदमो चौक ते ऐं ब्रांच मोड़ी सिजावल जे भरिसां रोकियो वियो, जितां मुतबादिल रस्तनि खां जेके झंडा कारकुननि जो चवणु आहे त उन्हनि झंडा लिकाए मुख़्तलिफ़ रूटनि खां जेके आहिनि 16 मुख़्तलिफ़ गाॾियुनि मां उहे निकिता आहिनि। कुझु काफ़िला ठको क्रॉस करे हिन वक़्तु अॻे तरफ़ रवाना आहिनि, पर गगर फाटक ते वॾे अंग में पुलिस नफ़री बीठल आहे, जंहिं करे हुनजो काफ़िलो जेको आहे वॾो काफ़िलो उहो रोकियो वियो आहे। गगर फाटक ते उते हिन चकरियूं जारी आहिनि। जॾहिं त ॿिया जेके काफ़िला आहिनि सनो मोहम्मद खान खां बदील खां उन्हनि जेको आहे पुलिस जी हीअ सूरत ठटे सिजावल में ॾिसी उन्हनि हैदराबाद वारो रूट इख्तियार कयो आहे। ठटे सिजावल जे जेको वॾा काफ़िला आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते रस्ता रोक कई वई आहे। वॾे पैमाने ते पुलिस जी जेका नफ़री आहे, ठटे जो बाईपास आहे, मकड़ी बाईपास आहे, सिजावल जो बाईपास हुजे या मुख़्तलिफ़ रूट आहिनि उते बीहारियल आहे, पर वधीक जेका रस्ता रोक आहे उहा हिन वक़्तु जेका आहे गगर फाटक ते ॾिसण में आई आहे, जिते हिन वक़्तु कारकुननि जा जेके काफ़िला ईंदड़ हुआ उन्हनि जी रस्ता रोक थियण खां पोइ उन्हनि ऐं पुलिस विच में चकरियुनि जो सिलसिलो हिन वक़्तु हलंदड़ आहे। जी ठीकु आहे महबूब बिरोही, अपडेट लाइ अवां जी वॾी महिरबानी। मुख़्तलिफ़ शहरनि में कारकुननि खे रोकण जो सिलसिलो जारी आहे, जंहिं सबबि कारकुननि पारां एहतजाज कयो वियो आहे। पुलिस ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी बि कई आहे। कराची जी आगाटी वसंदियन ते बैरिया टाउन जी वालार ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जे सर ते एहतजाज जूं तैयारियूं मुकम्मल कई वयूं आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि मां काफ़िला रवाना थी रहिया आहिनि। इन ते वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे STP सरबराह डॉक्टर कादर मक्सी